इन संत जे अनंत चोडस वर्षीय उपलक्ष्य में इन धार्मिक आध्यात्मिक मेले हल्दे में यह धारणा असांजे हर व्यक्ति के लाए, परिवार के लाए, कुटुंब के लाए, समाज के लाए, राष्ट्र के लाए बिल्कुल जरूरत है। उन जे लाए जो चयो वियो त 5-6 साल खां पर न इहो कार्यक्रम 1981 खां शुरू थियो आहे। समाज लाइ 2 कलाक ॾेवण, समाज ते ॻाल्हाइण जे लाइ पहिरें वक़्त में दादा परमान पंजवाणी, देवीदास आर्या, शंकरलाल जन और धर्मपाल ये 5 ही ॼणा ॻाल्हाइण वारा हुया। 2 कलाक में ॻाल्हायूं। जंहिं साल मोहनलाल बारड़े जी छठी जो कार्यक्रम हो, वो साईं पेशूराम साहब जन उद्घाटन के वक्त आया। वरी 80 में आया, 79 में उद्घाटन थियो, वरी 81 में साईं जन की हाज़ुरी में हुआ यो सम्मेलन थियो। लगभग यो कार्यक्रम 2 कलाक जो पोई रात में थींदो आयो आहे। ऐं हाणे 94 में उत्तर प्रदेश सिंधी सभा जे गॾु थियण सां वो सभा वारा पाण खे मल्हाइण लाइ हिन संत जो आसरो वठी करके इन्हीं अस्तल पौतर ते इन जे माध्यम सां कोई न कोई कार्यक्रम सुहिणो समाज जो रथे करके वो जेतिरो प्रभु खे वणे थो ॾियणी त प्रेरणा आहे। प्रेरणा में असांजो पंहिंजे जीवन जो त्याग हुजे, निष्काम भावना हुजे, वो प्रभु के जेतिरो मंजूर होंदो उन प्रेरणा से उन कार्य के वधाईंदो रहंदो। चाहे असांजे सत्संग के द्वारा हुजे, चाहे समाजी विचारन के ॾेवण के द्वारा हुजे। तो वह कड़ी बाबा साहेब जी शताबंदी खां पोइ हल्दी आई आहे। वो पहिरियों सम्मेलन हिते थियो हो शताबंदी खां पोइ 10 तारीख़ अप्रैल जी 1995 में गोरखपुर का उत्तर प्रदेश सिंधी सभा संगठित थी करके पहिरियों सम्मेलन हिते ही थियो हो हिन ही पंडाल में। सो मुंहिंजा भाइरो, हिन भेरे इहो जेको रोज़गार जो सम्मेलन थियो, असांजे प्यारो मुरलीधर जेको अचण साईं संध खां जीअं आयासीं असां सां 80 में जुड़ियो आहे। पर हाणे जीअं वरी शहर जूं संस्थाऊं ठाहियूंसीं, क्षेत्रीय संस्थाऊं, उन में अध्यक्ष प्यारे मोहनलाल के बनायो वियो। ऐं उन ॾींहंनि खां वठी असांजा प्यारो मोहन, मुरली ॿई असांजा दायां बायां थी रहिया आहिनि असांजे कार्यक्रम शेवा के कार्य के वधाइण में। धन्यवाद हुजे। इएं वरी 99 में एकांतवास खां पोइ प्रभु अड़ी प्रेरणा कई जंहिंमें मां 11 अप्रैल जो प्यारे मोहनलाल के, मुरलीधर के, प्यारे सुंदरदास खत्री के, पाण भगवान दास वेही करके प्यारो सतराम भी हुयो, नारायण भी हुयो, यो विचार ठाहे 13 अप्रैल ते भाई गेलाराम जन हिते हुया। उन जी हाज़ुरी में ही, उपस्थिति में ही संत के जन्म ॾींहं ते 13 अप्रैल ते संत कंवरराम साहब मंडल ठाहियो वियो, जंहिंजो अध्यक्ष प्यारे मुरलीधर के कयो वियो। संत कंवरराम के नाले के तरफां असांजी हीअ जेका दृष्टि भी आहे तो संत कंवरराम साहब के मिशन के कार्य के लिहाज से आहे। उन जे कार्यन के वधाइण जो असांजो लक्ष्य आहे। प्रभु कृपा करे, संत पंहिंजी कृपा कन। जैं संत जो मेलो मल्हायो थो वञे उन्हनि जा उहे सतगुरुदेव हुया, साईं सतरामदास साहब, साईं कंवरराम साहब,
अॼु उन्हनि जी उपस्थिति में ई साईं सतरामदास साहिब जा पोटा वेठा आहिनि। ॾोहिटा साईं आत्माराम साहिब पहिरियों भेरो कृपा करे मेले में पधारिया आहिनि। साईं मनोहर लाल सदाईं कृपा करे पधारबा आहिनि। साईं कंवरराम साहिब जा पोटा सोनी शेवा जे कार्यनि खे हलाईंदे असांजे डॉक्टर साहब नारायणदास जन होम्योपैथिक जी ॿाहिरि जेका शेवा आहे उहा सॼी कार्य शेवा पाण ते खईं। हर शेवा में असां सां गॾु आहिनि। प्यारे मोहनलाल लधाणी जन बि चयो त जेके बि सिंधी स्कूलनि जा ॿार आहिनि ऐं लखनऊ लेवल ते ॿार जंहिंखे बि किताबनि जी ड्रेसनि जी ज़रूरत आहे उहा सभु हुनजी जेका बि शेवा आहे उहा तरफ़ां थींदी। अन्य अन्य शेवाऊं बि थी रहियूं आहिनि ऐं उन संत कंवरराम जे मंडल जे शेवा खां अलावा धन्य आहिनि। तंहिंखां पोइ मुरलीधर पुञ खे पंहिंजे मुख सां प्रकट करणो न पवंदो आहे। जेतिरो छपाइबो अहिड़ो कुझु पढ़ियो वियो आहे त ॾेवण जो फल दुगणो बि थींदो आहे, ॾहुणो बि थींदो आहे, सतरणो बि थींदो आहे, सवणो बि थींदो आहे, सहस्रणो बि थींदो आहे। एतिरो पढ़ण में पाण खे पुस्तकनि में मिलियो आहे। हिते सोचणो पइजी वियो त आख़िर पोइ अन्य अन्य पंथनि मां बि खणी इहा हली आहे, पर अन्य पंथ बि असांजे हिंदू धर्म मां निकितल आहिनि। असां जूं अंशूं वठी करके उहे पंहिंजो हलाइनि था। जेके बि नवां मत ॿिया विया आहिनि त जेतिरो गुप्त रखियो वेंदो ओतिरो पुञ वहंदो आहे। छो जो गीता में भॻवान कृष्ण जन पंहिंजे मिलण जा ॿ विशेष उपाउ ॾसिया। कर्म सां परमात्मा न मिलंदो आहे, कर्म सां संसार ठहंदो आहे और प्रभु प्रेम सां मिलंदो आहे। तो निष्काम कर्म करण सां अंतःकरण शुद्ध थींदी आहे, पर अंतःकरण शुद्ध थिए खां पोइ अस्थाई प्रभु जे लाइ प्रेम हृदय में प्रकट थींदो आहे। उनजे मिलण जे लाइ पूर्ण तड़फ रहंदी आहे हमेशह जे लाइ, और उन प्रेम सां तड़फ सां ई परमात्मा धन्य आहिनि। त अहिड़ियूं प्रेरणा सभिनी खे मिलनि। त जो उद्योगपति जेके असां वटि गॾु थिया आहिनि, मां हाणे थोरो पंहिंजे संदेश जे रूप में चवां। असां कॾहिं कॾहिं ईअं चई वेंदा आहियूं त धार्मिकता जेकॾहिं प्रभु कृपा करे अबामले संतनि ॾे हलूं, श्री राम कुझु न कुझु मिलंदो। धन गुज़रान आहे, धन असांजो रक्षक न आहे। इहो लफ़्ज़ असांखे कॾहिं बि न भुले त धन असांजो रक्षक आहे। गुरु गोबिंद सिंह जा 3 वाक, स्त्री ईमान, पुत्र निशान और दौलत शान। असांजो गुरुदेव बि हिकिड़ो श्लोक चवंदा हुआ संस्कृत में, जंहिंजो मां भावार्थ ॿुधायां थो। आख़िरी में चवंदा टक टका इति टका। कलयुग में जंहिं वटि धन आहे उहो ई पंडित आहे, उहो ई विद्वान आहे, उहो ई ॼाण वारो आहे, उहो ई सियाणो आहे, उहो ई महान आहे जंहिं वटि धन आहे। मूंखे कॾहिं चई वेंदा आहिनि, हिन साईं जाइ ॾाढी सुठी ठहिराई आहे। बाबा जाइ सुठी न आहे, हर हिक जो मन चाहींदो आहे अहिड़े बंगले में मां वेहां, पर लक्ष्मी सुठी आहे। पर लक्ष्मी चाहण सां न ईंदी आहे। लक्ष्मी जो पति सुठो आहे जंहिं ते उन जी कृपा थी। श्री राम। सो मुंहिंजा प्यारा, संतनि मां हलो भाई कुझु न कुझु त मिलंदो, ईअं न। इहा परम भुल आहे, भुल न पर परम भुल। संतनि मां ई सभु कुझु मिलंदो आहे। उहो सभु कुझु छा मिलंदो आहे? उहा मिलंदी आहे सुमत, जंहिंखे असांखे नरसिंगा राव जे ॾींहंनि में 14 विद्वान खे गॾु कयो, इहो डिक्लेयर कयो वियो त रामायण ई ख़ासि असांजो पुस्तक आहे जेको संसार खे नीति बख़्शींदो। जहाँ सुमत तहाँ संपत नाना। इहा सुमत असांखे कंहिं यूनिवर्सिटी जी देन न आहे, कंहिं कॉलेज जी देन न आहे, कंहिं स्कूल जी देन न आहे। अगरि जेकॾहिं अहिड़ियूं कड़ियूं के धार्मिकता जूं जोड़ियूं वयूं आहिनि यूनिवर्सिटी में या कंहिं स्कूल में या कॉलेज में, उहा असांजे ऋषिनि जी देन आहे जेके जोड़ियूं वयूं आहिनि। न त इहे स्कूल और कॉलेज और यूनिवर्सिटियूं सिर्फ़ु अर्थ कमाइण जे लाइ आहिनि। श्री राम। तो मुंहिंजा प्यारा, त अॻिले जन्म में असांखे कोई संतनि जी कृपा थी आहे। संत खे कॾहिं बि असां भाग सां घर वठी आयासीं त असांजे वातो ईअं निकिरंदो आहे, साईं तव्हांजी दया आहे।
ईअं सदाईं त चवंदासीं प्रभु कृपा आहे, उन्हनि जा शुकराना जंहिं ॾिनो आहे, पर संत खे ईअं चई वेंदासीं तव्हांजी दया आहे। वास्तविकता आहे, पर उन महिल असां ज़बान सां चवंदा मां उनखे थोरो विस्तरण रूप हुजां त संतनि जी दया आहे, उनजे सुमत मां मिलियो आहे। सुमत ते हलियाऊं तॾहिं अॼु जे जन्म में संपत मिली आहे। पुरुषार्थ वाक़ई आहे, पर स्वामी साहिब चयो उतम ऐं प्राप्त ॿई कया तुंहिंजा। जेकी प्राप्त थियो थी उहो बि तुंहिंजो कोई उदम कयल हुयो तॾहिं मिलियो आहे, और वरी जेकी उदम कंदे वरी तोखे आईंदो मिलंदो। त थिए छा थो त जेकी बि जहिड़ी बि स्थिति में असां हितां आहियूं, ॿ स्थितियूं आहिनि, हिकु दुख जी ॿी सुख जी। उन में मान अपमान अची वियो, दुख सुख अची वियो, हानि लाभ अची वियो, घाटो नफ़ो अची वियो, हर्ष शोक अची वियो, बसि दुख ऐं सुख आहे। त मुंहिंजा प्यारा, जेका बि जंहिंजी स्थिति आहे उन स्थिति सां अॼु जो जनम गॾु न आहे, पर उन सां प्रालबद्ध जुड़ियल। इहा ॻाल्हि असां बिल्कुलु यादि रखूं। प्रालबद्ध खे यादि रखबो त असां चिंता खां दूर थींदासीं। कंहिं व्यक्ति जी स्थिति हेठि किरी पई, अबा साईं खे ईअं वञिणो हो, पाण कोई स्थिति करण लाइ कोई तयारु न हूंदो आहे। कंहिंखे अपमान न खपे, कंहिंखे घाटो न खपे, कंहिंखे दुख न खपे, कंहिंखे निर्धनता न खपे, हर जीव खे। त इहो जेकॾहिं मन में ईंदो त असांखे थोरो तसली मिलंदी। जेतोणीकि उन में असां जेका कर्म जी कमी रही आहे, पर प्रभु संतुष्टि ॾींदो आहे, प्रभु तृप्ति ॾींदो आहे, प्रभु संतोष ॾींदो आहे। त इन लफ़्ज़ जे जोड़ण सां जेतिरो बि असां कंहिं अस्पताल में आहियूं, दुखी आहियूं, उन महिल मन में ईअं भायूं त मुंहिंजे ई दुख जो फल आहे, मुंहिंजे ई कर्म जो फल आहे। केतिरनि जन्मनि जो फल आहे, कहिड़े जन्म जो फल आहे, इहो ज़रूरु न आहे, या हिन जन्म जो फल आहे, इहो कुझु चयो न वेंदो। इन लाइ मां थोरो मिसाल ॾियां। धरतराष्ट्र पुछो भॻवान खां, मां पंहिंजे हूंदे 100 पुट मुंहिंजा गुज़ारे विया, आख़िरी इहो छा आहे? मां कोई 100 जन्मनि में कोई अहिड़ो पाप न कयो आहे। चई इहो 103 जन्म में तुंहिंजो हे पाप थियल हो, जंहिंजे करे अॼु तुंहिंजा हे 100 पुट मरी विया। असांजे शास्त्रनि लिखियो त पहिरें महीने में बूंद और 3 महीने ताईं उहो फुड़ो थिए थो ॿेर जेतिरो, 5 महीने में उनजी बाडी ठही वञे थी, 5 ऐं 6 महीने जे विच में उन में जीवात्मा पए थी, और 7 ऐं 8 महीने में उन जीवात्मा जे पवण करे हुनखे हर जीव खे 100 जन्मनि जी उते लख पए थी। त मां कहिड़े कहिड़े जन्म में वासनाऊं कामनाऊं त जीवन में रहनि थियूं, कहिड़े तीबर वासना जे करके मूंखे इहो वरी ॿियो जनम मिलियो, तो 100 जन्मनि जे चकर जो हर खे ख़बर पए थी। पोइ उल्टो टंगियल आहे, ईश्वर खे प्रार्थना करे थो, साईं तो मूंखे जनम त पंहिंजे भॼन लाइ ॾिनो और निष्काम कर्म लाइ ॾिनो, मुंहिंजो धर्म हुयो हिक ॿिए जे लाइ जीवन, हिक ॿिए खे सुख पहुचाइणु, पर मां उहो भुलिजी वियुमि। हाणे तूं मूंखे ॿाहिरि कढ, तोखे यादि करे श्री राम तोखे यादि कंदुमि। वरी असांखे ॿाहिरि अचण खां पोइ उहा माया परमात्मा अहिड़ो परदो चाढ़ियो आहे, भुलाए थी छॾे। वरी बचाव खातो संत मोकिले, जेके वरी असांखे महसूसु कराइनि था, जगाइनि था, असांखे अहसासु पैदा थी पए थो। सो मुंहिंजा प्यारा, पर छा थो थिए त उन महिल असांखे मन में ईअं भाइणो आहे मुंहिंजो ई कर्म आहे जो फल भोगे रहियो आहे, पर उन महिल छड़ो वात सां पियो चवंदो त अथो कष्ट वधी वेंदो। तंहिं लाइ उन महिल चवणो इहो आहे, प्रभु जहिड़े हाल में रखे क़बूल आहे, प्रभु जहिड़े हाल में रखे मूंखे क़बूल आहे, त हिनखे उहो दुख बि सुख थी पवंदो। मतिलबु चवण जो हुनखे दुख थी न लॻंदो। टाइम सां भोगणो त आहे, सम्झणो मन में ईअं आहे, पर चवणो ईअं आहे। जीअं साईं टेऊंराम चयो, जो बनावे आ प्रभु तव्हां पर राज़ी रहो, तव्हां पर राज़ी रहो। रज़ाम तो मन सां वास्तो रखंदो आहे, पर जा बनी सा है भली, यूं सदा मुख से कहो। मुख सां ॻाल्हाइणो तॾहिं पवंदो जॾहिं साम्हूं वारो हूंदो। कोई चए थो तोखे एॾो दुख आहे, त उनखे चओ इन में मुंहिंजी भलाई आहे, इन खां हेठि करे आहे त पोइ बि मां छा कयां हा, जेकी प्रभु करे थो मुंहिंजे लाइ भलाई आहे। त प्रभु सां लिंक जो अखर जोड़बो त असांखे हृदय खे संतुष्टि मिलंदी। पर हाणे इहो त दुख जे लाइ थियो, पर सुख में असां पौणा सोराना इहो भुली वियासीं त हे असां सां काई प्रालबोध बि जुड़ियल आहे, न असां ई कमायोसीं।
इहो कंहिंजे वाता अहिड़ो अखर नथो अचे त प्रभु जी बख़्शिश आगे को सुमत ते हलियाऊं तॾहिं मिलियो आहे। बसि मां इन खे रिपीट तॾहिं कयां थो, जेकॾहिं इहा ॻाल्हि यादि हुजे त मां हिकिड़ो अखर विच में चई करे उनजो विश्लेषण कयां। संत लोग हलाइनि था तॾहिं अचे थो। संत लोग जेके बि भारत जा जेके बि संत महात्मा हलाइनि था, पर इहो असांजी बुद्धि जे तर्क ते न ईंदो। भाई अचे थो तॾहिं न हलाईंदा, हू कीअं हलाईंदा? हिते तर्क पैदा थींदो। मां प्रश्न खड़ो कंदुमि, अचे त घणनि ई सेठनि ॾे थो, असांजा उद्योगपति वेठा आहिनि, पर घणो था हलाइनि? छा जवाबु आहे? मूंखे ईअं चवणो पवंदो त जंहिं बि वॾे शहर में वेठा आहियूं, हिकु 10 हिसो पति हिकिड़ो सेठ बि कढे लखनऊ मां, लखनऊ जी ग़रीबी दूर थी वञे। पूरे विश्व में हिकिड़ो सेठ बि 10 हिसो धन कढे त सॼे विश्व जी ग़रीबी दूर थी वञे। न थिए। इहा ॻाल्हि असां यादि रखूं। पीउ 5 पुट अलॻि कया, जेसिताईं गॾो केरु कंहिंजे नसीब में खाए थो, पर जॾहिं अलॻि थियासीं तॾहिं हर हिक जो भाव ज़ाहिर थी वेंदो। तंहिं लाइ पीउ घणो करे कोशिशि करे अलॻि करणु न ॾींदो आहे, पर स्त्रियुनि जे करे, ॿारनि जे परिवार वधण करे कुझु ॻाल्हि थी पवंदो आहे त हुनखे समझदार पीउ पोइ उन महिल बटे वेंदा आहिनि, न त कोशिशि न कंदो आहे। पुट कंहिंजे भाग सां लाइ कोई खाए थो। घणा मिसाल आहिनि ते। जुदा थिए खां पोइ कोई ओतिरो बराबरि रहंदो, कोई वधंदो वेंदो, कोई घटिबो वेंदो। इहा ॻाल्हि सभिनी खे ज़ाहिर आहे, कोई नई ॻाल्हि न आहे। हाणे घटिजी वञे त जेको धनपति आहे उहो ईअं सोचे त मां हिन खे एॾो ई धन ॾेई करके पाण जहिड़ो बणायां, उहो बणिजी न सघंदो। बिल्कुलु न, हो हुनखे नसीब न ॾेई सघंदो आहे। हुनजो एतिरो धर्म आहे त उन भाउ खे बि रोज़ी रोटी जी तकलीफ़ न हुजे, उहो पंहिंजे पेरनि ते हुजे, उनखे पंहिंजी जाइ पंहिंजी हुजे, चाहे वॾो बंगलो न आहे पर उनखे पंहिंजो झूपड़ो हुजे, ऐं जॾहिं भाउ वटि कार्ज मंगल थिए तॾहिं उहो पाण खणी बीहे। जंहिंजो वीचारो आहे गुज़र बसर, त उहो ॿियनि खां पैसा वठी करे न, इहा शर्मसारी जी ॻाल्हि आहे। जॾहिं असां गॾु आहियूं पोइ त ठीकु, जॾहिं अलॻि थियासीं तॾहिं पुट खे ॾिसणु असांजो स्वार्थ आहे, असांजो भाउ खे ॾिसणु परमार्थ। असांखे भाउ खे अवसि ॾिसणो आहे। पुटनि जे लाइ लख लुटायूं और भाउ जे लाइ असां वटि कार जे लाइ न हुजे, इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। त मुंहिंजा प्यारा, त असांखे उन धन अचण खां पोइ इहा शइ विसरी थी वञे त असां सां हे प्राल ॿुध जुड़ियल आहे। पर इहा प्रभु कृपा करे त असांखे इहा ॻाल्हि यादि अचे त जहाँ सुमत तव्हां संपत नाना, जहाँ कुमत तव्हां विपत निदान आहे, पर थिए छा थो, उन धन अचण खां पोइ कुमती अची थी वञे, या शराब जी, या जुआ जी, या अन्य क़िस्मनि जी। पाण न आहे त पुटु अहिड़ो पैदा थींदो जेको मुंहिंजो निकास कंदो वेंदो, विनाश कंदो वेंदो। उन महिल असांखे पोइ जंहिंजा बि धंधा कुझु हलनि था, पोइ नथा हलनि। साईं 9 महीना हले थो, माफ़ रखिजो, असां तव्हां सां रहूं था, जेतिरियूं ॻाल्हियूं साधु तव्हांखे ॿुधाए सघंदा, जेके ज़ाला मुड़ुसनि खे न ॿुधाइनि उहे संतनि खे ॿुधाईंदियूं। ग़रीबनि जे घरों छड़ो घरनि में गुज़रणु कोन थो थिए, पर हर धनपतियुनि जे घरनि में गुज़रणु थिए थो। त मुंहिंजा प्यारा, पोइ ई ॿुधायो थो वञे त साईं सम्झ में नथो अचे, सम्झ में नथो अचे। भई तूं ज्ञान जो पास वठंदे कोन, सम्झ ईंदी किथां तोखे? धन बि अचे थो पर बरकत कान्हे। 9 महीना कमु हले थो, 3 महीना हले नथो। तूं 10 ॾींहं न कढंदे त कीअं थींदो? जेको आहे धर्म जो हिसो तोखे दुख ॾेई हलियो वेंदो, तो वटि रहणो न आहे, ऐं उनखे हलाइणो बि गुप्त आहे। स्वामी डोंगरोज महाराज भागवत विख्यात, जेको सचो धार्मिक हूंदो, इन खां मथे बि भारत में हिन युग में संत ॾाढो ॾुखियो मिलणु थींदो, जंहिंजी 18 कलाक सॼी भक्ति हुई, जिन जिन उन जो दर्शन कयो हूंदो। मां त ईअं ॻणींदुमि साईं कंवरराम साहिबु भगत साहिबु हुया, पर साक्षात भक्ति जी मूर्ति हिकु धरती ते घुमंदो त डोंगरोज महाराज घुमंदो हो। जंहिं उनजो भागवत पढ़ियो हूंदो, उनखे हिकु हिकु उनजी लाइन भागवत जी बुद्धि जी अखियूं खोलींदी। न पढ़ियाओ त पढ़ियो, मां चवंदुमि पुराणा भागवत बंदि करे रखो, डोंगरोज महाराज जो पढ़ो। मूंखे प्रभु हुनजे श्रद्धांजलि ते पहुचायो नडियाद में, जिते लख माण्हू खाई चुका, 100 संत उते श्रद्धांजलि में हुयासीं, सत्यमित्रानंद, आशाराम बापू, मां। मुंहिंजा प्यारा, त असां माफ़ रखंदा, भोजन असां वटि खाइणो अथनि। हा, ज़रूरु इहा वेनती अथनि सभिनी खे, भोजन को खाली कोई न वेंदो। बड़ी कृपा थी हले बाबा तव्हां। सतनाम। बिल्कुलु बाबा। हा,
मां पहिरियों खीमिया वठी मुंहिंजो हे टाइम न आहे तव्हां चयो मूंखे ॿुधाइण आया भाई परसेंट ॾियूं मां हिकिड़ो मिसाल ॾेई पोइ मथां हिते चवां फैज़ाबाद में 50 साल राजा साईं जो मेलो मल्हायो वियो उन साल मूंखे मल्हायो विया उते हुयासीं सावलाणी खे ख़ासि करे अलाउंस लाइ घुरायो वियो मां स्टेज ते वेठो हुउमि और उते भावना कयूं त 70 साल जा जेके ॿुढा आहिनि ऐं ॿुढियूं आहिनि उनखे कंबल ॾिना वञनि पर फैज़ाबाद वारनि लाइ पर उते कंबल वधी विया पिछाड़ी चयूं जेके ॿाहिरों बि आया आहिनि हाणे काॾे पूरा कयूं वरिता इन निमत आहिनि त असां उन्हनि खे बि ॾियूं था त मां सावलाणी खे सॾु करे पुछो हे ॿुढड़नि खे छड़ो कंबल ई ॾियनि था वेठा आहिनि फैज़ाबाद जा असांजा त या ॿियो उन्हनि खे कोई संदेश बि आहे त ॿुढे थियण खां पोइ छा करिणो आहे इहा महिरबानी थी जाओ उन वॾी उमिरि माणी आहे जेके वॾी उमिरि खां पोइ सॼो धर्मशाला में ॿियनि जाइनि ते तासां खेॾियूं करे सॼो ॾींहुं छड़ियो पराई पटाइणा छा ॿुढड़नि खे इहो ई कमु करिणो आहे इन जे लाइ संदेश बि आहे छड़ो कंबल ई पाइणो आहे मूंखे चई मूंखे त सिर्फ़ु जेको कमु थियल आहे मूंखे उहो ई चवणो आहे मां उहो ई करे रहियो आहियां त हे उन आशय खे सम्झी वियो ओॾो प्रोग्राम मुंहिंजो न हो जीअं हाणे अचानक मूंखे ॾेई वियो त मुंहिंजो प्रोग्राम त कोन हो माइक जी मुंहिंजे अॻियां रखी साईं ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो मां ॻाल्हायो ॿुढड़नि खे छा करिणो आहे अॼु देवास जा हिते पंच वेठा आहिनि ऐं हिकिड़ो देवास अहिड़ो शहर आहे जंहिंमें 7 ज़िलनि जा माण्हू वेठा आहिनि जेके सिंध जा 7 ज़िला ॻणबा हुआ मां जॾहिं वेंदो आहियां शताबंदी थींदी आहे सम्ती ठहियल आहे पाणी जी टांकी 4 ॼणनि मिली करके लख रुपए मूं उते जल प्याउशल बाबा जो कढायो आहे संगत आई आहे उते हिकिड़ो प्यारो रहंदो हो संघ जो माण्हू हुयो 78 वरे उमिरि हुअसि चए पियो साईं 50 वरे मुंहिंजी उमिरि थी 2 पुट हुया मूंखे 2 परणाया जेको मुंहिंजो धंधो ॿिन्ही खे बटे ॾिनुमि 50 वरे खां पोइ मां हिननि खे चयो पुट हाणे तव्हांजा माउ ऐं पीउ मां आहियो तव्हांखे छड़ो कपिड़ो ॾियणो आहे मुंहिंजो सादो जीवन आहे रोटी तव्हांजो धर्म आहे असांखे खाराइण बाक़ी हाणे हिकमत कंदा हुआ सुबुह कोटे राति ताईं मां जेकी कमाईंदुमि उहो तव्हांजो पैसो न आहे उन में तव्हांखे पैसो खाइणु हराम आहे न मां तव्हांखे दुकान में सहयोग ॾींदुमि न मां तव्हांखे मुंहिंजे पैसे में ॾिसणो आहे मूंखे रहणो तव्हांजो गॾु आहे इहो तव्हांजो धर्म आहे मूंखे रोटी खारायो माउ पीउ खे और कपिड़ो पहिरायो सुबुह कोटे राति ताईं जेको धन थींदो आहे उहो रोज़ जो रोज़ लुटाए नए सिर उहो छा करे 4 बजे वञी करके उहो फुल्का मिठियूं कोकियूं पचाए वॾा भरे उहो कुतनि खे खाराइण वञे देवास जा इतिहास जी साखी ॾींदा त इन विच में बरसाति बि बंदि थी वेंदी हुनजो नेम कॾहिं 12 महीने में भंग न थियो जेके बचत पैसा उहो खीसे में खणी हले वेठा आहिनि देवास जा वेठा आहिनि हिते साखी ॾियण वारा उहे ॿारनि खे ॾींदो वञे हिंदू आहे मुस्लमान आहे कोई बि आहे रोज़ जो खपाए वरी ॿिए ॾींहुं उहो कमु करिणो आहे बसि इहो सॼो हुनजो जीवन हलियो प्यारा 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 मां अहिड़ी सभा ते ईअं न ॻाल्हाईंदुमि कोई बि मूंखे वॾी ख़बर आहे तुंहिंजे तो ॻोठार खे एतिरी ख़बर न हूंदी हा सही ॻाल्हि मुंहिंजा प्यारा त मां इहो उदाहरण उते रखियो त असांजे करे हाणे बुज़ुर्ग थियूं त समाज खे वानप्रस्तनि जी ज़रूरत आहे वॾी संसार खे शेवा जी ज़रूरत आहे हिते कंवरा मंडल जे ठाहिण खां पोइ मां हिननि खे वेनती रखी अॼु जो युग पुरुष स्वामी विवेकानंद साहिबु असांजे भारत जो हीरो जंहिंखे कोई बि अॼु इहो न खणंदो त इहो युग पुरुष छो आहे उन संत जो 20 सुफ़ा पहिरें पेज ते कई हुनजा किताब आहिनि पर हिकिड़ो किताबु पढ़णु मिलियो जंहिंमें शेवा जे लक्ष्य ते लिखियो अथई लिखे कॾहिं बि मन में सहयोग जी भावना करण जो परम भुल आहे तूं जेको चवंदो मां कंहिंखे सहयोग थो ॾियां सिंधी में जंहिंखे मदद चइजे तोखे केरु ॾेई रहियो आहे उनजा उनमें उदाहरण पेश कया अथई तोखे जनम शेवा जे लाइ मिलियो मन में प्रभु जो सिमरण हुजे जंहिंजे आसरे असां हलूं था जंहिंजे आसरे जंहिंजे थंभे जे आसरे श्वास जे आसरे बाडी खड़ी आहे उहो छल न विसरे छल उहो न विसरे बसि इहो हमेशह छल न विसरे मुंहिंजा प्यारा और शरीर शेवा जे लाइ मिलियो आहे असांजो हर वक़्तु छा थो थिए असांजूं जेके समाजी संस्थाऊं आहिनि उनमें जेकॾहिं कोई समाज जेकॾहिं धार्मिक न बणिबो इहा ॻाल्हि यादि रखी छॾे अॼु राजनीति जो वॾो असरु गंदो थी वियो आहे वधीक चवण जी ज़रूरत न आहे जंहिंजे करे असां सभु कपटी बणिजी विया आहियूं अॼु स्त्री पति सां कपट थी करे पुट पीउ सां कपट सां थो ॻाल्हाए इहो राजनीति जे असर करे जथा राजा त मुंहिंजा प्यारा
तो व्यक्ति परिवार कुटुंब समाज जेसिताईं धार्मिक न बणिबो तेसिताईं सुखी न थी सघंदो। और जेके धार्मिक सॾाइनि था, जेके धार्मिक पुरुष आहिनि, उहे जेसिताईं आध्यात्मिक न बणिबा तेसिताईं असां यादि रखूं हे संसार खे ख़राबु संसार न कयो आहे, जंहिंखे शास्त्रनि में विषयी पुरुष छॾियो वियो आहे, त परमात्मा विषयूं ठाहियूं आहिनि। तव्हां गवर्नर जे तरफ़ां ख़ुदि रामायण जी तुक ॿुधी, गुण अवगुण दो सभु लिखे। संसार जड़ चेतन में गुण दोष समायल आहे, त उहे दोष खे ढोर जनावर न कंदा, माण्हू ई कंदा। इहे परमात्मा पैदा कयल आहिनि ॿई पासा, के शुभ कर्म कंदा के अशुभ कर्म कंदा। केतिरे बि गतर में हलियो वञे त बि हुनखे सॾिबो ईअं, हे संसारी आहे। पर धार्मिकता जे लाइन में थी करके हुन पंहिंजी वृत्ति न मटी, तो संसार खे ख़राबु कचनि धार्मिकनि कयो आहे, न कि संसारनि कयो आहे, न संतनि कयो आहे। जेके कचा धार्मिक रहिया हितां सिखी न, पर ॿाहिरियों समाज जो जेको गंद थियल आहे उन खे हितां धार्मिक स्थल ते इस्तेमालु करणो। जंहिंखे ख़बर न आहे त संत ॾे वञिबो कीअं आहे, संत केरु आहे, हे असांजे न प्रापति जो कारण अथव। इहो मां चई ॾींदो आहियां, मनो परसंद असां संतनि ॾे अची करके पाप खणी वञूं था, पुञ त जॾहिं असां कयूं, पर जॾहिं वेंदो मां इहा ॻाल्हाईंदुमि। श्री राम न त तव्हां द्रौपदी जो इतिहास मशहूरु आहे त 5 ई भाइर मोटी आया। जंहिं यज्ञ थींदो आकाश में धवन थींदी, धवन न थी, भॻवान मुख सां चयो धवन थींदी, धवन न थी, पर धीमे थी। युधिष्ठिर चयो साईं तव्हां चयो धवन थींदी, उहा न थी। चई कोई हिन में व्यक्ति रहिजी वियो आहे जंहिं भोजन खाधो आहे। चई असां त सभु मनायूं, इहो तव्हां दृष्टि ॾसे सघंदा हो। चई वाल्मीकि। युधिष्ठिर वियो, चई 100 यज्ञ जो मां संकल्प कयो आहे, जेको कंदो उन में। चई असांजो हिकु ई पूरो नथो थिए, 5 ई मोटी आया। द्रौपदी वई उन जॻह वेठी, उनखे वेनती कयईं त हुन साॻियो संकल्प दोहरायो। हुन चयो साईं तव्हांजे ई रामायण में तव्हांजो ई वाक उन जे मुंहं में रखें। बुद्धिवान हमेशह पुरुष, मां थोड़ी लाइन थोड़ो समाज ॾींदो अचां, अहंकारी पुरुष ॿिए जो ॿुधणु न कंदो। और संसारी माण्हू असां सभई अहंकारी आहियूं, हुन में दो राय न आहे। छो जो हर असांजो उथणु वेहणु अहंकार माना आकार जो अहम, भई मां करे रहियो आहियां, मां उथी रहियो आहियां, मां वञी रहियो आहियां, ॿी ॻाल्हि कान्हे। और संत असांखे निरंकारी बणाइनि था। आकार हूंदे बि काई शइ उथी रही आहे, काई तोखे हलाए रही आहे, काई ॾिसी रही आहे, काई ॿुधाए रही आहे, तूं न हली रहियो आहे। और संत असांखे मोह मोह प्रेम में आणनि था। मोह मोह न घर छॾाइनि था, न व्यवहार छॾाइनि था, मोह मोह में प्रेम में आणनि था, अहंकार मोह निरंकार में आणनि था। तो मुंहिंजा प्यारा, त अहंकारी ॿिए जी ॿुधणु न चाहींदो आहे। पोइ बुद्धिवान पुरुष उन जे ॻाल्हाइण मां, उन्हनि जा विच मां ठपा पकिड़े करके उन जे मुंहं में वेहंदो आहे और उनखे कमज़ोर बणाए करके उन ते हलाए वेंदो। सो हाणे तूं तपसी बणियो वेठो आहे, तूं 100 यज्ञनि जा संकल्प ई छाजा कया अथई। पर द्रौपदी जो एतिरो तप हुयो, हे 5 ॿार मरी विया आहिनि, उन जॻहियूं 5 ॿार द्रौपदी जा मरी विया आहिनि, उन जॻहियूं आणे रखियऊं अश्वत्थामा खे। चयो चइनि गुरु पुत्र आहे, उनजी हत्या न कयो, उनखे छॾे ॾियो। उहा द्रौपदी हुई जंहिं 5 पुट पंहिंजा मोल खां पोइ, इहा उनजी शक्ति हुई। ऐं उहा चए थी साईं संत मिलन को जाइए तज मन का अभिमान, जितने पज्ञ तितने यज्ञ मुख से कहो श्री राम। जेकॾहिं इहो तव्हांजो ई वाक आहे, इहो सत्य आहे, उहो टप ॾेई उथियो। आयो भोजन खाधई, धुन न थी ही भोजन खाधई। मां विच में चई वञा, द्रौपदी सॼो तयारु कयो, हुन सॼो करो मिलाए करे खाधो। त द्रौपदी खे थोरो मन में संकोच आयो, भई मां हेतिरो हिकु शइ खे तयारु करे प्रेम सां। त धवन वॻी हुनजे खाधे खां पोइ, पर धीमी वॻी। भॻवान खे चयो साईं धुन त वॻी पर धीमी वॻी, जंहिं काई कमी थी आहे। जंहिं पोइ साईं कीअं ख़बर पए, चई इहो संत ॿुधाईंदो। संत ॿुधायो त द्रौपदी भोजन त ठाहियो, पर मुंहिंजे भोजन खाइण में हुनखे ईअं लॻो त मां भोजन केॾी महिनत सां हिकु पदार्थ खे ठाहियो, संत सॼो गॾे छॾियो। तंहिंजे करके हाणे संत ॿुधाएसि थो, मां जेको खाधो उहो कर्म भक्ति और ज्ञान जी दृष्टि सां खाधो। कर्म जी दृष्टि आहे त गृहस्थी खे हेतिरा गिरह खाइणा आहिनि और सन्यासी खे हेतिरा गिरह खाइणा आहिनि,
और वानप्रस्थी के हेतिरा गिरह खाइणा आहिनि और ब्रह्मचारी के हेतिरा गिरह खाइणा आहिनि। हाणे जेतिरो भोजन हो गिरह माना जेको हथ में, हाणे जंहिंमें हथु पियो त उहो गिरह थियो, चाहे नंढो हुजे वॾो हुजे, पर हो जेको ठाहे आई मां उन जो मान रखियो त मूंखे गिरह ओतिरा खाइणा, पर जेको ठाहे आई आहे मूंखे खाइणो त ओतिरो भोजन हो, ज़रूरु न आहे जेको ठाहे आई मां पूरो कयां, पर जेका महिनत कई आहे मां सभई पूरी थिए, तॾहिं मां कर्म जी दृष्टि सां ओतिरी गिरह खाधा और भक्ति जी दृष्टि सां मां सभिनी खे मिलाए करके, और ज्ञान जी दृष्टि त रस न वठणो, ज्ञान जी दृष्टि कोई रस न वठणो, रस न वठणो माना पाणी भी मिलाइणो। असां सिंधीअ खे घटि खाईंदासीं, पर पंजाबनि खे ॾिसी असां सिखियाऊं त सभई गॾे खाइण में त रस वधी वेंदो आहे, त गॾे खाइण खे कोई शुभ न ॻणबो आहे या अरस न ॻणबो आहे। जॾहिं पाणी मिली वञे, बाबा हरदास राम पाणी मिलाए करके सिंध में खाईंदो, तॾहिं हुनजो रस ख़तमु थी वेंदो। श्री राम। बस हुन माफ़ी वरिती और धन वॻी। चवण जो भाव आहे त असांखे जेकी हे धन मिले थो, सुमत जाते शब्द आयो, असां सुमत खे बणाए रखंदासीं त अॻिना असां वहदा रहंदासीं। अहिड़ा वचन असांजे प्यारनि मां कुझु डिक्लेयर थिया त असांजे कॾहिं घटि पासे त ॿुधायो। मां चयो त संत हलाइनि था तॾहिं असां वटि अचे थो, असांखे प्रभु ॾिए थो, जो कॾहिं न त असांखे शास्त्रनि छा लिखियो आहे, संसार में ॿ पद्धतियूं आहिनि, हिकु धनवान ॿियो निर्धन। त धनवान ते संसार जी वॾी जवाबदारी आहे, धनवान ते असांखे वॾी जवाबदारी आहे। असांजा प्यारा के राष्ट्र भगत, राष्ट्र जा संभालींदड़ चवंदा हा जगत गुरु असांजा मठनि में वेठा निकिरनि नथा, तंहिंजे करके असांजा मज़हब ईसाई थींदो वेंदो आहे। निकिता हलिया, पर छा असांजे उपदेशन में उन्हनि जी ग़रीबी सिर्फ़ु दूर थी वेंदी जेसि ताईं उद्योगपति उन जे उपदेशन खे साथ न ॾींदा, जंहिंजे माध्यम सां उहे ईसाई बणाइनि था, धन ॾेई करके, स्कूल में पढ़ाई ॾेई करके उनजा कार्य मंगल करणु, सभु कुझु करणु। जेकॾहिं धनपति असांजे संतनि खे उन्हनि जे वचननि सां वास्तो न ॾिवाईंदा, इहा शइ कीअं घटिबी? मुंहिंजो हिकु वॾो तर्क आहे। संत निकिता, जगत गुरु निकिता, सॼे भारत में फैलिजनि था, सॼे विश्व में वञनि था, उहो असांजे चवण सां समाज को उपदेश न, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। मां शंकरलाल जनींदा सेठ सुंदरदास गॾु हूंदो हुन, चए पियो साईं असांजी नथी हले, हाणे तव्हांजो उपदेश। अरे साईं तूं मुंहिंजो हिकु भेरो सत्संग में आ त मुंहिंजो शुरू खां हले थो। रिंग शिरोमणी में मुंहिंजो ॿार बि कॾहिं अॼु ताईं उन में शरीक न थियो आहे, 79 खां वठी। मां त पंहिंजी जाइ रही, भई छो? जंहिंजी माना ई कान्हे, इहा विलायत सां वास्ते आहे। छो पाईंदा आहिनि? जंहिंजे मक़सद जी बि ॼाण न आहे, पर रंग शिरोमणी करणी आहे। जीवन त जो असांजो अहिड़ो बणिजी वियो आहे जो कंहिंखां पुछो छो थो करे, जवाबु आहे कंहिं वटि त मां रामायण जे आधार सां कयां थो, गीता जे आधार सां कयां थो, भागवत जे आधार सां कयां थो, कंहिं वेद शास्त्र जे आधार सां कयां थो। इहो असांजो जवाबु आहे। जेकॾहिं न आहे त असांजे जीवन जो छा सार्थकता आहे? मुंहिंजो चवण मक़सदु आहे असांखे हर ॻाल्हि में मक़सदु हुजे, ॼाण हुजे त मां छो करे रहियो, उन सां धार्मिकता जुड़ियल हुजे। त धार्मिकता में असांखे अध्यात्मक बिल्कुलु ज़रूरी आहे। अध्यात्मक जो बेस न हूंदो असां धार्मिक थड़ी पवंदासीं। भगत रस्ते में आयो पए, भाई छो देरि सां पहुते, जे विच में तास पे खेॾियूं, उते मूंखे विहाए छॾियऊं। अड़े तूं उन्हनि खे ठाहे न सघिया तूं बिगड़ी वएं। उन अध्यात्मक जो बेस न हुयो। ये दुनिया जिन झुकाई आहे उहो अध्यात्मक पुरुषनि झुकाई आहे। त मुंहिंजा प्यारा, त धनवान ते कहिड़ी जवाबदारी आहे त असां निर्धननि खे ॾिसणु, छो जो प्रभु जो भजन ॿिन्ही खे करणो आहे। धनवान खे बि जीवन सफल और निर्धन खे बि करणो आहे, हर व्यक्ति खे करणो आहे। पर जंहिंखे पंहिंजो ॿारनि ग़रीबी गुज़राओ, सुबुह कोटी राति ताईं महिनत न कंदो, हो काथों भजन कंदो, काथों एतिरो सत्संग ॿुधी सघंदो। त इन जे लाइ धनवान ते जवाबदारी आहे। मां जीअं भाइनि लाइ ॿुधायो, तीअं उनखे नगर जी हिकु हिकु नगर ते हर धनवान खे जवाबदारी आहे। उन्हनि खे सर्वे करे, उनजो ॾिसणु, उन्हनि खे रोज़ी रोटी सां लॻाइणु। अहिड़ी प्रेरणा पाए करे हरिओम मंदर में बि असांजो कार्य इहो शुरू कयूं। हिन त उन्हनि बि कुझु सर्वे कई आहे, मुंहिंजे ॿियनि शहरनि में बि इहा चवणु आहे त पात्र खे दान। ॿ ॻाल्हियूं एमरजेंसी जूं शेवाऊं हुजनि। कहिड़ियूं? हिकु कोई ग़रीब जीअं विहांउ करे थो पुट या धीअ जो, त पंहिंजो हेॾो होॾो हथ पेर हणी पंहिंजो गॾु करे थो, मुहूर्त में निकिरे थो, पर अचानक मृत्यु थी वियो, अचानक एक्सीडेंट थी वियो, उन महिल ग़रीब पैसा काढो। हाणे तव्हां उते तुर्त पहुचो उन वटि,
नगर में आयो तव्हां ॼाण रखो कहिड़ा ग़रीब आहिनि, उते पहुची करके उनजी शेवा करे अचो, उनजो उहो कार्य थी वञे। मिट माइटनि खे मोकिलींदो, केतिरो परिवार आहे, ज़रूरु न आहे त ग़रीब आहे, उनजा मिट माइट बि थोरा आहिनि, केतिरनि जा घणा आहिनि, किन सेठनि जा थोरा आहिनि, किन ग़रीबनि जा मिट माइट घणा आहिनि, आख़िर सभु ईंदा त किथां रोटी रोज़ी थींदी, भोजन थींदो। त तीअं उनजो विहांउ वधाइण कीअं थींदो? त असां उन मृत्यु ते और एक्सीडेंट ते अॼु 10-20 हज़ार डॉक्टर छा बणिया पिया आहिनि, भॻवान दया करेनि। असां उहा उनजी शेवा कयूं, इहे 2 एमरजेंसी शेवाऊं आहिनि। बाक़ी जंहिंजी जहिड़ी शेवा आहे त असांजा शेवा सभु करे रहिया आहिनि। मां सभिनी जी, मां 2 ॼणनि जी छड़ी नाला खयुमि, मां सभिनी जा खणा त मूंखे ॼाण आहे त छा छा वीचारा पंहिंजा प्रेम सां कमु करे रहिया आहिनि। पर वधीक बि वरी मुंहिंजा भाइर थी करके इहो कार्य कंदा त सदाईं उन जूं पीढ़ियूं वसदियूं पयूं। असांजो जोतवाणी साहिबु मूंखे न विसरे, 7 पीढ़ा त सेठियूं हुया रोहिड़ी में। असांजे पनेतर में नवराजन वारनि सेठनि खे सेठनि जो तखलस हो, पर रोहिड़ी में जंहिंजी अधु रोहिड़ी उन्हनि जी हुई। 7 पीढ़ा था, 7 पीढ़ा था निष्काम और वैष्णु। कोई परिवार में हुननि जे भाॼी मांस न खाईंदड़, उनजूं धर्मशाला, उनजा खूह, उनजूं शेवाऊं। प्रेमचंद मां सां ॾाढो जुड़ियल हो, साधवेले सां। जे प्यारे जो मां हिक जी परिचय ॾियां त केरु केरु मां सां केतिरा जुड़ियल आहिनि। उन साधवेले सां मुंडनि जुड़ियल हुआसीं। असांजो प्रेमचंद असां सां, नाम जोताणी साहिबु नालो ॿुधो हुजे, दादा लखनऊ रही आहे त बठा हुयनि, भाईवारी हुयनि। हाणे त मुंहिंजा प्यारा, एतिरी संतनि में शेवा करणी, एतिरे 7 पीढ़ा था सेठ हूंदे जंहिंजी अधु रोहिड़ी पंहिंजी हुई, उहो साधवेले में हिते सित सुथण पई आहे। 3 ॾींहं जुती न पाइणी आहे, 3 ॾींहं रोटी न खाइणी आहे, और पाणी बि धो करे न पीअणो आहे। 2 ढुक पीअणा आहिनि, साधवेले जी शेवा करणी आहे। निंड खे झूठो न आणो आहे। 3 ॾींहं 10,000 ख़ल्क गॾु थिए हेॾे दरिया जे विच में, और उनखे उहो शेवा करे। वसण घोट जी वरसी ते अचे, बसि ॿधर अंदरि वरसी थिए पई, हे बसि पहिरियों जेको मथो टेके वञे, सॼी राति ॿाहिरि उहो मट भराए थो दरिया तो, और उहा शेवा करे पियो, उन में लॻो पियो आहे। 2 पुट पंहिंजे जुतियुनि जी शेवा ते बीहाए छॾे। ॿोलणो न आहे। मां 14 आना हुनखे शेवा कंदो ॾिसंदुमि, जॾहिं चवंदासीं तॾहिं कुझु ॿोलींदो, न त वीचारो ॿोलींदो न हो। उहो सभिनी सेठनि मां पंहिंजो कमु कराए। जेकी जंहिं कमु चयो, हा बाबा चऊं इहा शेवा तो ते आहे, गॾिजी करणी आहे, मुंहिंजो निजी साथ भलो कोन्हे। त असां अहिड़ियूं प्रेरणाऊं पाए करके, जीअं मां हुन प्यारे ॿुढड़े जो चयो, त तीअं असां कुझु उन शेवा में बसि असांखे इहो लफ़्ज़ मिले, असां शेवा कयूं। मां अॻ में चयो त धार्मिकता मां शब्द सिखी करके असां हितां ऐं उहो समाज में अपनायूं, न कि समाज जा शब्द। हिते मां संस्थाउनि जो नालो खयों त समाजी संस्थाऊं जेके बि आहिनि, उन में बि अगरि कोई पको धार्मिक हूंदो त उनखे ठीकु सां हलाईंदो। पर अॼु ॾुख इहो आहे, मूंखे भारत में अचण खां पोइ कुझु इहो ॾिसणु नसीबु थियो। छा असांजे संतनि चयो आहे, तव्हां धर्म खे धंधो बणायो, धंधे खे धर्म बणायो। व्यवहार माना अंधो आहार आहे, जंहिंसां अवश्य जीव खे कूड़ या कपट या ठगी या अंदरि छल या कुझु न कुझु ॿोलणो ई पवंदो। शुद्धि सां धर्म जो धंधो हली न सघंदो। अॼु जे युग में गवर्नमेंट जी स्थितियूं अहिड़ियूं आहिनि, पर हाणे चङो धंधो शुद्ध न थियो। हलो भॻवान दया कंदो, वरी बि संतनि ईंदा पिया, पर ॾुख इहो थियो जंहिंजो असांजी धार्मिकता धंधो बणिजी वई आहे। धर्म जा अॾा असांजो धंधो बणिजी विया। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त अॼु आम आस्थान जिथे साईं जोगतराम साहिब जन सदाईं न विसरनि 100 वरे जा, जंहिं हयाती पंहिंजी माणी हेॾा परोपकार जा कार्य कयूं। चवंदा हुआ जॾहिं मां वञा मोकिलाइण महिल कंहिं सुठे संत खां मोकिलाइजे त पुछिजे साईं मुंहिंजे लाइ काई आज्ञा। चवंदा हुआ कोई माण्हू मोकिले जेको आस्थान हलाए। ओहो, मां चयो साईं त इहा सिर्फ़ु मुंहिंजी कमी न आहे, हरिद्वार में अहिड़ा कई आश्रम आहिनि जेके करोड़नि जा ठहियल आहिनि, पर उनखे योग्य शिष्य नथो मिले जो उनजो आश्रम हलाए। सो मुंहिंजा प्यारा, त हितां धर्म जो ज्ञान सिखी करके, धर्म कंहिंजे लाइ आहे, हे धर्म ग्रंथ कंहिंजे लाइ आहिनि, सिखी करे अहिड़ी विरती असां खणी वञूं। असांखे ॿुधनता इहा आहे, हितां सदॿुधी मिलंदी। ऐं जेको ॿाहिरियों अकुल आहे उहो सवाइ अटकाव जे, सवाइ असांखे जनमण जे चकर में वधीक भिटकाइण जे, साधन जे, ॿियो कुझु बि न ॾींदो। जेको ॿाहिरियों अकुल आहे असांजो, असां भुल न खाऊं। हेॾे पासे अचण लाइ असांखे ॿाहिरीं सियाणप सॼी छॾे अचणी आहे। पोइ ॾिसे हितां कीअं चिमकी थो हले, कीअं संसार खे ठाहे थो, हे सदॿुधी मिलणी आहे। माना मां शब्द अहिड़ो कढां
मुख मां जंहिंमें न मां कयां थो न तोखे ॾियां थो। जीअं भंडारे में भोजन हलाइजे, सिंध में साईं शब्द आम प्रचलित अञा ताईं। साईं पाणी, साईं फुल्को, साईं सब्जी, बस असां महिमान को पुछूं छा खपेव, इन जहिड़ी बेइज़ती बि कहिड़ी थींदी। खपेव शब्द, महिमान भलो माण्हू आहे, उहो चवंदो जहिड़ो हाल गुज़ारे वञा, या मूंखे खपे घुरी वठां त पोइ मुंहिंजो शान रहंदो, या वठि साईं तूं ॾियण वारो थिए हो वठे, साईं मुंहिंजे लाइ का शेवा, उते शेवा ॾिस, न खपे न वठे, तव्हां शइ अॻियां आणियो भंडारे में, साईं पटाटा, पर ईअं न त टपड़ हथ में कोन्हे, थोरो ख़ाली पुछ, साईं फुल्को मान वारो हूंदो, जेकॾहिं खपंदुसि बि फिर बि न घुरंदो, पर अॻियां आणींदे चवंदो साईं चङो फुल्को नदु फुल्को गच वठो, प्रेम सां तुंहिंजो वठी वठंदो। त असां साईं वठो फुल्को, साईं दाल वठो, साईं कोई शब्द खे जेतिरो गुरमुख बणिबो तेतिरो ॾाढो थोरो ॻाल्हाईंदो, 10 अखरनि जो हिकु अखर ॻाल्हाईंदो, जंहिंमें न मां रहे न तूं रहे, बसि सिर्फ़ु विच में वस्तु। मां शेवा वारनि खे हिन भेरे सम्झायोनि, अबा जॾहिं तव्हां विस्फुरण कयो शेवा जो जेको साल में हलायो था, उनखे घणो न चओ, भई हिन कार्य में हेतिरी शेवा थी, विद्वान में हेतिरी शेवा थी, कंहिं कई कंहिं वरिती, कोई वास्तो न आहे, विषय खे रखो बसि। कन्याउनि जे कार्य में हेतिरी शेवा थी, हेतिरी कई से, इहो लफ़्ज़ न अचे, इहे लफ़्ज़ सिखी करे असां समाज खे बि सुधार बणायूं। इहो धर्म कंहिंजे लाइ आहे? सिर्फ़ु हितनि भॼननि करण लाइ आहे। असांजी तूं मां न निकिती, प्रभु खे वेनती कंदा आहियां, साईं इहा कृपा कर मेरा तेरा निकिरे। भिटाई साहिब लिखियो, मां ऐं मुंहिंजो जंहिं मंझि हूंदो तंहिं खे भूंडो लॻे छा लतीफ़ चए। भॻवान कृष्ण गीता में चयो, संसार जो जेको वृक्ष आहे उहो मां ऐं मुंहिंजे ते बीठल आहे। हे अर्जुन, इन खे ज्ञान सां कट, इन संसार खे छा कटणो, ऐं मां ऐं मेरी खे छॾे करे तूं ऐं तेरी, तूं ऐं साईं, हे शरीर तुंहिंजो, अंतःकरण तुंहिंजी, आत्मा तुंहिंजी, प्राण तुंहिंजा, संसार तुंहिंजो, मां छा ठाहियो। हिन जे ॼाइण खां अॻु में खीरु अॻु में तयारु हो, हिन खे वॾे थियण खां अॻु में खेॾूं अॻु में तयारु आहे, वॾे थियण खां अॻु में किताब अॻु में तयारु आहे, स्कूल अॻु में तयारु हो, जवान थियो घरवारी अॻु में तयारु हुअसि, किन ओॾी महिल जाई, सभु कुझु अॻु में तयारु आहे, तूं निमत आहीं सिर्फ़ु कर्म करण जो। सिर्फ़ु इन ज्ञान खे असां सम्झी वञूं त असां निमत आहियूं कंहिंखे शेवा करण जा, असांजी पीढ़ियूं वधंदी पियूं, अहिड़ी प्रेरणा असां सभई पाए वञूं। बसि मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं प्रेम सां मुंहिंजो वेही करके अॼु गॾिजी करके मां वेनती रूप में अॻियां रखियो आहे त मुंहिंजा भाइर थिए भिन, असांजी कोई असां सिंधी भाउ दुखियो बुखियो न ॾिसूं। धनवान जेके अहिड़ी वृत्ति खे धारण कनि था, अहिड़ा सम्मेलन जेके असांजे प्यारे सुखराम चयो हिते ई थियनि था, अहिड़ा सदाई थींदा रहंदा और सदाई थींदा रहंदा, जंहिंमें असां सिंधियुनि जो भलो थिए। बोल सखी बाबा साहिब। असां